तव्हांखे इहा त ख़बर हूंदी त मादे जी सभ खां आम या सादी सूरत कहिड़ी आहे, जंहिंखे सॉलिड, लिक्विड ऐं गैसिस चयो वञे थो। इन जो मतिलबु इहो थियो त काइनात में मौजूदु का बि शइ इन्हनि टिनि शयुनि खां सवाइ नथी थी सघे। इहे मादे जूं उहे टे आम सूरतूं आहिनि जिन में काइनात जो हर वजूद हूंदो आहे, पर ईअं नाहे। हक़ीक़त में मादे जी सभ खां आम सूरत उन्हनि मां का हिकु बि नाहे। सॼी काइनात जो 99.9% नज़र ईंदड़ मैटर प्लाज़्मा सां ठहियल आहे ऐं काइनात जो हर उहो जिस्म या वजूद जंहिंमें मख़सूस मिक़दार में एनर्जी हुजे उन में प्लाज़्मा हूंदी आहे, जहिड़ोक सितारा ऐं सिज वग़ैरह। एतिरे ताईं जो रोशनियूं ऐं खिवणियूं बि प्लाज़्मा मां ई ठहियल आहिनि। प्लाज़्मा एतिरो ताक़तवर आहे जो उन जो हिकु गिलास 98 क्वाड्रिलियन लीटर पेट्रोल जे बराबरि आहे। इहो अंग ईअं ॻणी सघिजे थो त 98 जे पुठियां 15 ज़ीरो लॻाए छॾिजनि। मतिलबु इहो एतिरो पेट्रोल थिए थो जंहिंसां सॼी दुनिया त छा पर सॼी काइनात घुमी सघिजे थी। जेकॾहिं हिकु जदीद तरीन ऐं तेज़ रफ़्तार कार में हिकु गिलास प्लाज़्मा विझी उन ते सफ़र कयो वञे त असां 41 ट्रिलियन किलोमीटर परे अल्फा सेंटोरी ताईं पहुची वरी वापसि मोटी बि अची सघूं था ऐं इहो चकर रुगो हिकु भेरो ई न पर केतिरा ई भेरा लॻाए सघिजे थो। हाणे तव्हां सोचींदा त पोइ प्लाज़्मा जो पेट्रोल जी जाइ ते इस्तेमालु छो नथो कयो वञे। इन लाइ तव्हांखे ॼाणणो पवंदो त प्लाज़्मा ठहंदो कीअं आहे। जॾहिं गैसिस खे 10,000 डिग्री सेल्सियस जी गर्मी ॾिनी वञे त तमामु घणी गर्मीअ जे करे गैसिस में मौजूदु एटम्स हिक ॿिए सां टकराईंदा आहिनि। इन तेज़ टकराइण जे करे प्लाज़्मा एनर्जी ठहंदी आहे ऐं जेकॾहिं केरु इहा एनर्जी ठाहिण में कामयाब थी वञे त सॼी दुनिया खे हिकु चपटीअ में मटाए सघिजे थो। अहिड़ियूं मालूमाती वीडियोस ॾिसण लाइ असांजे कमेंट सेक्शन में कमेंट करे मुख़्तलिफ़ वीडियोस घुराए सघिजनि थियूं।